मीरपुर माथलो जे टारी प्लाट में बेले खाते जे अमले पारां मुबना तौर ते वणनि खे बाहि ॾेई साड़ियो पियो वञे। मक़ामी माण्हुनि मूजिब हिकु हफ़्तो अॻु पिणु साॻे ई हंध ते बाहि लॻी हुई, जंहिंजो मक़सदु वणनि जो नालो निशान ख़तमु करणु आहे। वणनि खे वढण ऐं साड़ण खां पोइ उते हर हलाए ज़मीन खे पोखी लाइक़ु बणायो पियो वञे त जीअं उनखे बनी बणाए सघिजे। ज़रियनि मूजिब DFO ऐं ॿियो अमलो हिन सॼे अमल में मुलविज़ आहे। लखे रुपयनि जा क़ीमती वण वॾे सरकारी ज़मीनूं चंद पैसनि एवज़ लीज़ ते ॾेई क़ौमी ख़ज़ाने खे वॾो नुक़सानु पहुचायो पियो वञे। मीरपुर माथिल जे रहवासियुनि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त ॿेले खाते जे हिन नाअहली ऐं करप्शन जो फौरी नोटिस वरितो वञे ऐं माहौलियाती दुश्मनी कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। नाज़रीन, मीरपुर माथिल जे टारी प्लाट में बेले खाते जे अमले पारां मुबना तौर ते वणनि खे बाहि ॾेई साड़ियो पियो वञे।